आयो भलारो रमज़ान आयो आयो भलारो रमज़ान आयो आयो भलारो रमज़ान आयो खुदा जो प्यारो मेहमान आयो आयो भलारो रमज़ान आयो। या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिब अलैकुमुस्सियाम कमा कुतिब अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। ऐं ईमान वारो रोज़ा तव्हां ते फ़र्ज़ कया विया आहिनि जहिड़ी रीति तव्हां खां पहिरीं उम्मतुनि ते फ़र्ज़ कया विया हुआ त जीअं तव्हां परहेज़गार थियो। हिदायत शफ़ाहिन में क़ुरआन आयो हिदायत शफ़ाहिन में क़ुरआन आयो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा किरोड़े एहसान जो उन असां गुनाहगारनि खे रमज़ान मुबारक जे महीने जहिड़ी अज़ीमुल शान नेमत सां सरफ़राज़ फरमायो। रमज़ान शरीफ़ जे महीने जी फज़ीलत जो छा चइजे, हिन जी त हर घड़ी रहमत भरी आहे। इन महीने में नफ़िल जो सवाबु फ़र्ज़ जे बराबरि ऐं फ़र्ज़ जो सवाबु 70 भेरा कयो वेंदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो त रोज़ो मूं लाइ आहे, इन लाइ उन जी जज़ा मां पाण ॾींदुसि। खुदा जो प्यारो मेहमान आयो आयो भलारो रमज़ान आयो। तौहीद ऐं रिसालत जो इक़रार करण ऐं तमामु ज़रूरियात दीन ते ईमान आणण खां बाद जहिड़ी तरह हर मुस्लमान ते नमाज़ फ़र्ज़ करार ॾिनी वई आहे, अहिड़ी तरह रमज़ान शरीफ़ जा रोज़ा बि हर मुस्लमान आकिल ऐं बालिग़ ते फ़र्ज़ आहिनि। सुबुह सादिक़ सिज लहण ताईं खाइण पीअण ऐं नफ़्सानी ख़्वाहिशनि खे छॾण जो नालो रोज़ो आहे। रमज़ान शरीफ़ जा रोज़ा 10 शवाल 2 हिजरी में फ़र्ज़ कया विया। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ज़माने खां सभिनी शरीयतुनि में रोज़ा फ़र्ज़ थींदा आया आहिनि। जेतोणीकि ॾींहं ऐं हुकुम मुख़्तलिफ़ हुआ पर असुलु रोज़ा सभिनी उम्मतुनि ते लाज़िम रहिया। सरवर काइनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आहे त जन्नत जा दरवाज़ा खोलिया ऐं जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि ऐं शैतान खे ज़ंजीरनि में जकड़ियो वेंदो आहे। रहमत ऐं बरकत सबर पूर गाहे इनायत अता संदो नूर आहे बख्शिश जो बहतर ही सामान आयो। रोज़ो बातनी यानी कुझु इबादत आहे ऐं बारी ताला बातनी इबादत खे वधीक पसंदि फरमाए थो। हिकु हदीस शरीफ़ में आहे त रोज़ो इबादत जो दरवाज़ो आहे। इन महीने जा ॾींहं सभिनी ॾींहंनि खां ऐं रातियूं सभिनी रातियुनि खां अफ़ज़ल आहिनि। इन महीने में क़ुर शरीफ़ जी तिलावत खे वॾी फ़ज़ीलत हासिल आहे। रमज़ान शरीफ़ जा 3 ॾहाका हूंदा आहिनि। पहिरियों ॾहाको रहमतुनि भरियो हूंदो आहे जंहिंमें ख़ुदा जी रहमत हर उन्हीअ रोज़ेदार शख़्स ते नाज़िल थींदी आहे जेको जाॻंदो हुजे या निंड में सुतल हुजे। इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद आहे त रोज़ेदार जी निंड बि इबादत आहे। ॿियो ॾहाको मग़फ़िरत जो हूंदो आहे। जेको बि इंसान ख़ुलूस नियत सां पंहिंजी मग़फ़िरत लाइ दुआ घुरंदो रब पाक उन जी दुआ क़बूल फरमाईंदो आहे। ऐं टियों ॾहाको दोज़ख खां छुटकारे जो आहे यानी सॼे महीने में ख़ुदा जी रहमतुनि ऐं नवाज़िशुनि जी बरसात वसंदी रहंदी आहे। जज़ा राज़ जी आहे ज़ात इलाही जन्नत भी उन ले खुदा आहे ठाही जहन्नुम खां बणिजी ही गुफ़रान आयो जहन्नुम खां बणिजी ही गुफ़रान आयो। रमज़ान शरीफ़ जो 3 ॾहाको शुरू थींदे रब जी रज़ा हासिल करण लाइ मुस्लमान एतिकाफ़ जी नियत सां मस्जिदुनि में ॾींहं राति जागी ख़ुदा जो क़ुर्ब हासिल कंदा आहिनि। हिन महीने में मुस्लमान तरावीह जो पिणु ख़ुसूसी एहतमाम कंदा आहिनि। क़दर वारी हिन में अरात भलारी हज़ार महीननि खां भी मोचारी हिदायत शफ़ाहिन में क़ुरआन आयो। हिन महीने जे आख़िरी अशरे में हिकु मुबारक राति बि ईंदी आहे जंहिंखे शब क़द्र चयो वञे थो। हीअ उहा बरकत ऐं फज़ीलत वारी राति आहे जंहिंमें क़ुर पाक रहमतुल लिल आलमीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते 23 सालनि जे अरसे में मुकमल तौर नाज़िल थियो। साहे रुसल तोते लथो अल्लाह जो क़ुरआन आ क़ुरआन में पधरो कयो
अल्लाह तुंहिंजो शान आ। इन रात में इबादत के 1000 महीननि जे इबादतुनि खां बि अफ़ज़ल करार ॾिनो वियो आहे। इन मुबारक रात जो हर लम्हो सलामती आहे। हीअ सलामती सुबुह सादिक़ ताईं बरक़रार रहंदी आहे। पहिरीं शवाल ते ईद उल फितर थींदी आहे। ईद जी नमाज़ पढ़ण खां अॻु मुस्लमान फितरो अदा कंदा आहिनि। नमाज़ अदा करण बैदि मुस्लमान मुस्लिम उम्मा जे एके इस्तेहकाम ऐं सलामती लाइ गॾियल दुआऊं घुरंदा आहिनि। जहिड़ी तरह आदम सदे तोई दुआ मंज़ूर कई, तोई दुआ मंज़ूर कई, मक़बूल कर मुझे निदा, मुझा खुदा मंज़ूर कर। दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फैज़ान रमज़ान सां हर मुस्लमान खे मालामाल फरमाए। रोज़ा रखण, 5 वक़्त नमाज़ पढ़ण, क़ुरान पाक जी तिलावत करण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। खुदाया माफ़ कर मूंखे लखें वार